घणा माण्हू वज़न घटि करण लाइ मुख़्तलिफ़ टोटकनि ऐं सलाहुनि ते अमल कंदा आहिनि, जिन में बुखियो रहण ऐं खाइण पीअण खां पासो करणु बि आहे। माण्हू केतिरा ई तरीक़ा इस्तेमालु कंदा आहिनि, पर खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ग़लति आहिनि। इन्हनि बाबति ॼाणणु ज़रूरी आहे। घणा माण्हू सम्झंदा आहिनि त भाॼियूं ऐं ॿिया मेवा खाइण सां अव्हां जो वज़न घटिजी वेंदो आहे। घटि कैलोरीज़ वारी ख़ुराक खे घटि ग़िज़ाइयत ऐं कैलोरीज़ वारो सम्झियो वेंदो आहे, पर असल में हर खाधे में कुझु कैलोरीज़ त हूंदियूं आहिनि। जेकॾहिं अव्हां जो मक़सदु वज़न घटाइण आहे त अव्हां खे ॾिसणो पवंदो त अव्हां खे भाॼियुनि मां केतिरियूं कैलोरीज़ मिलनि थियूं। तेज़ीअ सां वज़न घटाइण लाइ अव्हां खे ग़िज़ाइयत सां भरपूर ख़ुराक ऐं ॿियुनि शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे। कुझु माण्हू वज़न घटाइण लाइ शरबतनि जीअं काफ़ी, साई चांहि ऐं ॿियूं शयूं वापराइनि था, पर इहो सम्झणु घुर्जे त कुझु ग़िज़ाऊं अव्हां जो वज़न घटि नाहिनि कंदियूं। इहो मुमकिन आहे त कुझु ग़िज़ाऊं अव्हां जो वज़न घटाए छॾनि, पर इहो सेहतमंद नाहे हूंदो। मक़सदु मुतवाज़िन ख़ुराक जो इस्तेमालु हुजणु घुर्जे। घटि कैलोरीज़ वारी ग़िज़ा अव्हां खे शुरूआती तौर ते वज़न घटि करण में मदद ॾेई सघे थी, पर केतिरनि ई मुतालिअनि मां ख़बर पवे थी त इहा डिघे मुदे लाइ फ़ाइदेमंद नाहे। कार्बोहाइड्रेट्स खे ख़तमु करणु ज़रूरी नाहे, पर अव्हां खे इन्हनि खे हिकु हद ताईं घटि करे प्रोटीन सां तब्दील करणु घुर्जे। जेकॾहिं इहे अव्हां जे जिस्म जी ज़रूरत मूजिबि आहिनि त इन खे जारी रखिजे। इहा ग़लतफ़हमी आहे त घटि कार्बोहाइड्रेट्स वारी ग़िज़ा सुठी आहे। घटि कार्बोहाइड्रेट्स वारी ग़िज़ा वारा माण्हू वधीक प्रोटीन खाईंदा आहिनि। जिस्म खे मुनासिब प्रोटीन जी ज़रूरत हूंदी आहे, पर इहो वज़न घटिजण जो सबबु बणिजंदो आहे, जंहिं ते अॻु तहक़ीक़ न कई वई हुई। घणनि माण्हुनि जो ख़्यालु आहे त घटि ग़िज़ाइयत वारे खाधे सां अव्हां खे वज़न घटाइण में मदद मिलंदी। ख़्यालु कयो वेंदो आहे त मादनियात, प्रोटीन ऐं भाॼियुनि वारियूं ग़िज़ाऊं कैलोरीज़ खे महदूद कंदियूं आहिनि। जेकॾहिं अव्हां जो मक़सदु वज़न घटाइण आहे त अव्हां खे इहो सम्झणु घुर्जे त अव्हां जो जिस्म केतिरियूं कैलोरीज़ तवानाई इस्तेमालु करे सघे थो ऐं केतिरियूं कैलोरीज़ अव्हां घटि करे सघो था। पंहिंजे खाधे जी मनसूबाबंदी करणु वज़न घटि करण जो वाहिद तरीक़ो आहे। कुझु माण्हू अव्हां खे ॿुधाईंदा त घटि कैलोरीज़ वारी ग़िज़ा अव्हां जो वज़न घटि करे थी, पर उन खे खाइण सां अव्हां खे केतिरी ग़िज़ाइयत मिले थी, इहो ज़रूरी आहे। घणा माण्हू अक्सर वज़न घटि करण में अव्हां खे अहिड़ियूं ग़िज़ाऊं खाइण जी सलाह ॾींदा जिन में फाइबर वधीक हुजे ऐं प्रोटीन घटि हुजे। कुझु माण्हू अक्सर इहा शिकायत कंदा आहिनि त मुंहिंजे दोस्त जो हिकु हफ़्ते में 1 किलो वज़न घटिजी वियो आहे, पर मूं ते को फ़र्क़ु नाहे पियो। इन जो मतिलबु आहे त सभिनी जो वज़न हिकु जहिड़ो नाहे घटिजंदो। मुख़्तलिफ़ माण्हुनि जी तवानाई जी ज़रूरत बि मुख़्तलिफ़ हूंदी आहे। हार्मोन्स अव्हां जो खाधो खाईंदा आहिनि। अव्हां जे जिस्म जो लूणियाट ऐं ज़हनी दॿाउ वज़न घटि करण में अहम किरदारु अदा कंदो आहे। इन जो को सबबु नाहे त जेके माण्हू हिकु ई खाधो खाईंदा आहिनि ऐं हिक ई क़िस्म जी वर्ज़िश कंदा आहिनि, उहे वज़न घटि करे वठनि था। सेहतमंद खाधो खाइण एतिरो महांगो नाहे जेतिरो कुझु माण्हू सोचनि था। अव्हां भाॼियूं जेतिरियूं वणे खाई सघो था। गोश्त खाइण बदिरां अव्हां खे उन खे ॿियुनि ग़िज़ाउनि सां तब्दील करणु घुर्जे, जिन में प्रोटीन शामिल हुजे। खाधो छॾण ऐं उन जी जाइ ते शरबत जो इस्तेमालु वज़न में घटिताई लाइ फ़ाइदेमंद न आहे। जेकॾहिं अव्हां ईअं करियो था त अव्हां जे जिस्म में ग़िज़ाई शयुनि जी खोट थी वेंदी। जिस्म जी तवानाई घटिजी वेंदी ऐं इहो सिहत लाइ सुठो न आहे। ईअं करण बदिरां खाइण खां अॻु पाणी पीओ जेको फ़ाइदेमंद हुजे, या हर खाधे खां अॻु सूप पी छॾियो। वज़न घटि करण लाइ अव्हां खे कंहिं मख़सूस वर्ज़िश प्रोग्राम जी ज़रूरत न आहे। वज़न में घटिताईअ जो 70 खां 80% हिस्सो मुतवाज़िन ग़िज़ा आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk